Corruption! 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 School के School के School के School के School के लाइव लगाना कुछ है नहीं साईं इन स्कूल के लिए 45 लाख रुपया गवर्नमेंट की तरफा बजट आई हुई है तव्हां छा था सम्झो इन 45 लाख में छा अवांखे ठाराए था ॾियनि घणा कमरा ठाराए था ॾियनि ये 45 लाख में जेका गवर्नमेंट प्राइमरी स्कूल स्टेशन गंबड़ जी बजट आई आहे हीअ असांजी पुराणी बिल्डिंग आहे जेका बिल्कुलु ज़बून हाल आहे ख़तमु थी वई आहे SDO वर्क्स ऐं इंजीनियर वर्क्स जो चवणु आहे त इहे पैसा जेके आया आहिनि हिन बिल्डिंग जी मटीरियल रिपेयरिंग जी मद में आया आहिनि पर असां उन्हनि खे चयो आहे त हीअ रिपेयरिंग जे क़ाबिल कोन्हे का तव्हां वटि 45 लाख रुपया वॾी बजट आहे असांखे तव्हां हिते 2 खां 3 कमरा ठाहे ॾियो पर उहे इन ॻाल्हि ते बज़िदनि त असां सिर्फ़ु इहो हिकिड़ो कमिरो ठाहे ॾेई सघूं था 45 लाख जेको ठही रहियो आहे 16/20 जो जेको मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक करप्शन जेका आहे उहा थी नथी सघे त मां जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो इहो कंदुसि त असांखे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल स्टेशन गंबड़ में जेके आहिनि 2 खां 3 कमरा जेके आहिनि उहे ठाराए ॾिना तव्हां छा चवणो आहे 45 लाख में हिकिड़ो कमरो तयारु सर 45 लाख में जेको ठेकेदार ऐं इंजीनियर मिली भगत करे करप्शन करे सिर्फ़ु हिकिड़ो कमरो ठाहे था ॾियनि ॿिए पासे साॻी गवर्नमेंट आहे PP जी साॻी गवर्नमेंट 3 लाख मां हिकिड़ो कमिरो पई ठाराए साॻी गवर्नमेंट हिते 45 लाख मां हिकिड़ो कमिरो स्कूल खे ठाराए पई ॾिए स्कूल हे ॿार स्कूल असांजा मुस्तक़बिल आहिनि हे अॻिते हली वॾा ऑफिसर बणिबा इंशाल्लाह ताला पर इन्हनि खे कहिड़ी सहूलियत हूंदी 200 खां 250 जी एनरोलमेंट आहे असां वटि इहे ॿार हिकु कमरे में कीअं रहंदा कीअं वेहंदासीं कीअं असां उस्ताद मैनेज कंदासीं 4 उस्ताद आहियूं असां हिते ऐं ही 250 खनि ॿार आहिनि असांजा इहे हिकिड़े कमरे में असां कीअं विहारींदासीं हीअ बिल्डिंग ख़तमु आहे तव्हांजे साम्हूं बिल्कुलु पई आहे ही महीने अधु महीने खां पोइ इंशाल्लाह अलाह ख़ैर कंदो त हीअ माना ख़तमु थी वेंदी किरी पवंदी हाणे हिन खे रिपेयर कंदा हिन जो बुनियादु सॼो ख़तमु आहे हीअ चवंदा असां तव्हांखे रिपेयर कयूं रिपेयर कहिड़ो हिन जो बुनियादी ख़तमु आहे बुनियादी पूरो डेंजरस कंडीशन में तव्हां हिन कीअं रिपेयर कंदव तो असांजो गवर्नमेंट खां ऐं एजुकेशन मिनिस्टर खां मुतालबो आहे त एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट ते नज़र रखो ऐं जेको बि असांखे सहूलियत ॾियनि था असांखे 2 खां 3 कमरा ठाहे ॾियो त महिरबानी थींदी थैंक यू